अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहियो HR JDO न्यूज़ ऐं वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। काज़ी अहमद मां पूरे दुनिया जियां काज़ी अहमद शहर में बि सकाफ़त जो ॾियारो धाम धूम सां मल्हायो पियो वञे, जंहिंमें सिंधी टोपी अजरक पटका पाए सिंधी सभा जहिड़ा क़ौमी गीतनि ते रक़्स करे रहिया आहिनि। वधीक असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहे HR JDO न्यूज़ जो रिपोर्टर मोहब जुणू। जी मोहब। जी वज़ीर, अॼु एकता जो ॾियारो आहे ऐं काज़ी अहमद में शहरी दुकानदार तरफ़ां हिते हिकु कैंप लॻाई वई आहे, जेके काज़ी अहमद में अॼु ईंदड़ वेंदड़ जेके टोपी अजरक जे हवाले सां रैलियूं आहिनि उन्हनि जी गुलनि सां वर्खा करे आजा कराईंदा ऐं किन मोज़िज़िन खे अजरक उपुर पाढ़ाईंदा। मूंसां हिन वक़्तु दुकानदार यूनियन जा अॻुवान गॾनि, अचो त उन्हनि खां इन बाबति मालूमात वठूं। जी मां शहरी दुकानदार इताद जो सदर राणा सरफराज़ बाबू। हीउ जेको 1 डिसंबर सकाफ़ती ॾियारो आहे, हिकु सिंध हिकु सकाफ़त जे नाले सां जेको 1 डिसंबर असां मल्हाए रहिया आहियूं, इन जे हवाले सां इहा कैंप आई आहे। हिते गिरदो जवार मां जेके बि रैलियूं हितां गुज़रंदियूं इन 1 डिसंबर जे हवाले सां, हिकु सिंध हिकु सकाफ़त जे हवाले सां असां उन्हनि जी भरपूर इन हिते आजा कंदासूं ऐं उन्हनि खे वेलकम कंदासूं ऐं इहो वचन था कयूं त असांजी सिंध हिकु आहे ऐं हिकु रहंदी इंशाअल्लाह ताला। अली खान जदो शहरी दुकानदार इत्तेहाद जो जनरल सेक्रेटरी आहियां मां, ऐं हीअ एकता ॾियारी जे हवाले सां 1 डिसंबर जे हवाले सां असां हिते कैंप लॻाई आहे। इंशाअल्लाह ताला जेके बि ईंदड़ वेंदड़ रैलियूं आहिनि असां उन्हनि जी गुलनि जी वर्खा ऐं शानदार इस्तक़बाल कंदासीं। ऐं असां वटि हींअर कैंप ते हर मकतब फ़िक्र जा माण्हू बीठा आहिनि, सियासी समाजी शहरी ऐं तोड़े दुकानदार जेके बि आहिनि। इंशाअल्लाह ताला असां बिल्कुलु शाम ताईं बिल्कुलु जीअं ईद समाजी हूंदो आहे, ईद जे नमाज़ असां इंशाअल्लाह हिन रैलियुनि जी आजा कंदासीं। जी वज़ीर, शहरी जेके सिंध जा असांजा शहरी टोपी अजरक ऐं पटका ॿधी ख़ुशी जो इज़हार करे रहिया आहिनि। अचो त हिकु साथी खां पुछूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो आहे साईं मलक शहज़ाद, मां सीनियर नायब सदर आहियां शहरी दुकानदार इताद जो। असां अॼु पंहिंजी यूनियन जी तरफ़ां इहा कैंप लॻाई आहे, हिकिड़ी इस्तक़बालिया कैंप। जेके बि हिते रैलियूं ईंदियूं असां उन्हनि जो इंशाअल्लाह भरपूर जेको आहे इस्तक़बाल कंदासीं। ऐं असां अॼु इहो वचन वरतायूं था त इंशाअल्लाह जेसीं ताईं असांजी सिसी में साह हूंदो असां भरपूर तरीक़े सां जेको आहे अॼु जेको ॾियारो आहे, जेके टोपी अजरक माशाअल्लाह तव्हां पटको पातो आहे, केॾी ख़ुशी बि महसूसु थिए? तमामु घणी ख़ुशी महसूस थी थिए, ईद खां वधीक ख़ुशी पई महसूसु थिए। माशाअल्लाह पटको पातो तम त बाक़ाइदे अॼु माना वॾो मज़ो पियो अचे। महिरबानी वज़ीर, रैलियुनि जो सिलसिलो जारी आहे ऐं हीअ जेका कैंप आहे हीअ कैंप सरफराज़ ऐं अदा अली खान जे सरबराही में लॻी आहे। जीअं जीअं रैलियूं गुज़रंदियूं तव्हांखे अपडेट कंदा रहंदासीं। महिरबानी। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।